किबला से कंबर वारन के मुनाफिक चवन पिया त दीवारूं छोरोन के कुरान शरीफ में है फमा बकत अलैहि उस्समा मुनाफिकन ते आसमान न रोंदो आसमान रोंदो मोमिनन ते आसमान रोंदो मोमिनन ते जदे मोमिन दुनिया ता लाडाणो करे तो जदे अल्लाह जो वली दुनिया ता लाडाणो करे तो आसमान पर रोंदो जमीन पर रोंदी अल्लाह जे वली जे जुदाई में दर दीवारूं भितू छितू रोंदो सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु की शहादत थी न बकत समा दमा आसमान मां रत जा गोढ़ा किरिया आसमान रत वन जेडी मन रात जो सुता न कई वारी रात सुबह जो उथिया त घरन जो छिटियूं घरन जो भितियूं दीवारूं रत में ॻढ़ियूं थी रत में लाल सुर्ख थी वञूं हज़रत इमाम हुसैन जे शहादत जे गम में ज़मीन रुनी आसमान मिठा कंबर वारो साईं कंबर वारो अल्लाह जो कामिल वली हुयो अल्लाह जो प्यारो हुयो उन जे फिराक ते तोखे अजब तो लगे त भितियूं कीअं रुनियूं हुंदियूं तोखे इहा ख़बर न त आसमान ते मलाइक बि रुना हुया इन जवान जे विछोड़े ते आसमान जा मलाइक बि रुना हुया जिन बि रुना हुया अल्लाह जा वली बि रुना हुया अल्लाह जा प्यारा मज़ार वारनि खे बि साईं जे जुदाई जो अरमान थियो मिठा जाहिल के मुनाफिक के केड़ी खबर वली जो शान छा है वो मिठा अल्लाह वारन सा अल्लाह जो प्यार मदीने वाले साईं फरमायो त जेमल मोमिन बानो जिंदा हुंदो आ न हर मोमिन जे लाइ आसमान में हिकिड़ो दरवाज़ो आहे जितां हुनजी रोज़ी लहंदी आहे अमल मथे चढ़ंदा जेमल मोमिन पर्दो कंदो आहे न वो दरवाज़ो जेमल बंद थींदो आहे त आसमान रोअण शुरू कंदो ज़मीन जूं उहे जायूं जिन जायुनि ते अल्लाह जो वली वेही इबादत कंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे ज़िक्र कंदो आहे उहे जायूं अलगुने वली जे लाइ रोज़ियूं आहिनि उहे वली जे विछोड़े ते भितियूं छितियूं दर दीवारूं ज़मीन जा उहे टुकड़ा बि रोकनि अल्लाह साईं तव्हांखे करबला मौला जी ज़ियारत कराईंदो करबला इराक में आहे मां उहा मस्जिद हन्नाना ॾिसी आयो आहियां मस्जिद हन्नाना की माना रोअण ॿार ॿार नंढड़ो हूंदो आहे रोअंदो आहे वरी सुका भरींदो आहे इन ॿार जे रोअण खे हनीन सभी चइबो आहे ॿार जो रड़ियूं करे रोअण उहा मस्जिद आहे जंहिंजो नालो आहे मस्जिद हन्नाना जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु शहीद थिया न त उन जाइ ते इमाम हुसैन जो सिर पाक रखियो जे ज़मीन जे टुकड़े ते सिर मुबारक रखियो उहा ज़मीन रुनी जे ॿारड़ो रीहूं करे रोंदो आहे इहा ज़मीन इमाम हुसैन जे सिर ते सिर मुबारक ते खणी विया कूफे वरी दिमश्क पर उहा जाइ जिते इमाम हुसैन जो सिर रखियो वियो आहे रोंदी रही उते मस्जिद ठाहियो आहे मस्जिद बि रोंदी रही चवनि था अॼु ताईं बि कॾहिं कॾहिं राति जे बेगा वक़्त में उन मस्जिद जे दीवार मां मस्जिद जो नालो आहे मस्जिद हन्नाना रोअण वारी मस्जिद तोखे कहिड़ी ख़बर त अल्लाह वारनि जो शान छा आहे अल्लाह जे प्यारे मिठा अल्लाह वारनि सां निस्बत रखो 5 वक़्त नमाज़ पढ़ो मस्जिद खे आबाद कयो नेक सालिह बणिजो अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए रब शाह अमल जी तौफ़ीक़ नसीब